वेलकम बैक नाज़रीन जी। आफ्ताबा एब्रॉड वञी करे स्कॉलरशिप ऐं जॉब्स जे बारे में ॻाल्हि पियो। अच्छा, हाणे यार ॻाल्हि इहा आहे त स्कॉलरशिप त तमामु घणियूं मौजूदु आहिनि ग्लोबल लेवल ते पाण जेकॾहिं ॻाल्हि कयूं। पर हाणे सुवालु इहो आहे त तव्हां कहिड़ी स्कॉलरशिप ऐं कहिड़ी कंट्री में वञणु चाहियो था, छो जो हर मुल्क जूं रिक्वायरमेंट्स अलॻि आहिनि, हर मुल्क जूं स्कॉलरशिप्स अलॻि आहिनि, हर मुल्क खे अप्रोच करण जो तरीक़ेकार डिफरेंट आहे। हाणे मिसाल तौरु आउं पंहिंजी मिसाल ॾियां कैनेडा में, त पोइ कैनेडा में एज सच को फुली फंडेड स्कॉलरशिप्स न आहे। हाँ, पार्शल स्कॉलरशिप्स तव्हांखे मिली सघनि थियूं, पर फुली फंडेड न आहे। अच्छा, उनखां पोइ अचे थो असांजो पाड़ेसी मुल्क कैनेडा जो अमेरिका। हाणे अमेरिका में हिकिड़ी स्कॉलरशिप ईंदी आहे जंहिंखे चइबो आहे फुल ब्राइट स्कॉलरशिप। हाणे उहो फुल ब्राइट स्कॉलरशिप छा कंदो आहे, तव्हांजी बोर्डिंग, तव्हांजी लॉजिंग, तव्हांजी टिकट, तव्हांजी एजुकेशन, तव्हांजा बुक्स, उहा हर शइ कवर हूंदी आहे। ठीकु आहे, फुली फंडेड स्कॉलरशिप आहे। पर उहो स्कॉलरशिप जेको आहे उहो आहे मास्टर्स जे लाइ। दैट मीन्स यू हैव टू डू योर बैचलर्स फ्रॉम पाकिस्तान एंड देन यू कैन अप्लाई फॉर मास्टर्स दैट कैन लीड टू PhD। ओके, ठीकु आहे न। सो इन जे करे उहो स्कॉलरशिप आहे, उन में तव्हांखे जेको GRE ॾियणी पवंदी आहे ऐं उहो थोरो डिघो प्रोसेस आहे, पर उहो एॾो वॾो को मुश्किल कोन्हे। अच्छा, हिकिड़ी थी वई इहो। ॿी हूंदी आहे HEC जी फुली फंडेड स्कॉलरशिप्स हूंदियूं आहिनि। अच्छा, उन में चाइनीज़ गवर्नमेंट जे इश्तराक सां बि कुझु स्कॉलरशिप्स आहिनि ऐं कोरिया जो बि आहिनि। ऐं उन में तव्हां वञी सघो था। उन में इहो आहे त तव्हांखे वरी बॉन्ड साइन करिणो पवंदो आहे त भई तव्हां स्कॉलरशिप जे थ्रू वञो था जेकॾहिं हुते, ऐं 3 खां 4 साल ताईं तव्हां मिसाल तौरु MS लीडिंग टू PhD कयो था, त पोइ वापसि अची तव्हांखे 2 साल ताईं सर्व करिणो पवंदो। इहो थी वई कोरिया ऐं चाइना जी ॻाल्हि। इहो बि MSc लेवल ते घणो करे हूंदी आहे, मतिलबु मास्टर्स जी हूंदी आहे। अच्छा, उनखां पोइ अचे थी जर्मनी जी हिकिड़ी डाड नाले स्कॉलरशिप चई वञे थी। उहा बि MS जी ऐं PhD जी स्कॉलरशिप आहे। हिकिड़ी ॿी त तमामु ज़बरदस्त स्कॉलरशिप आहे जंहिंखे चइबो आहे चीवनिंग स्कॉलरशिप, जेको UK वारे ॾियनि था, यूनाइटेड किंगडम इंग्लैंड वारा ॾियनि था। सो उन में बि IELTS जी रिक्वायरमेंट आहे, उन में तव्हां अप्लाई करे सघो था। उहो बि MS लीडिंग टू PhD हूंदी आहे। सो बेसिकली स्कॉलरशिप्स तमामु घणियूं मौजूदु आहिनि। हाणे सुवालु इहो आहे त तव्हां केतिरी नेक नीति सां उन्हनि स्कॉलरशिप्स लाइ अवेल कयो था ऐं अप्रोच कयो था, ऐं उन में तव्हांजी जेको अकेडमिक पुराणो जेको तव्हांजो कैरियर आहे उहो बि मैटर करे थो, ऐं तव्हांजी एप्लीकेशन कहिड़े हिसाब सां तव्हां फाइल कयो था उहो मैटर करे थो। इहो थी वई स्कॉलरशिप जी ॻाल्हि। हाणे अचूं था पाण इमिग्रेशन ते। त इमिग्रेशन जा जेके ऑप्शन्स आहिनि नौजवान जे लाइ ख़ासि करे, तव्हां उन्हनि खे ॿुधाईंदो हलां त कैनेडियन गवर्नमेंट हींअर नॉमिनी प्रोग्राम 2 टे लॉन्च कया आहिनि। हिकिड़ो सूबो आहे सस्कैचुअन जे नाले सां, उते मुख़्तलिफ़ इमिग्रेशन प्रोग्राम्स आहिनि। एल्बर्टा में आहिनि। ॿियो हिकिड़ो सूबो आहे असांजो नोवा स्कोशिया, उते बि काफ़ी अहिड़ा जेको प्रोग्राम्स आहिनि जिन में तव्हां अप्लाई करे सघो था। उन में बेसिकली तव्हांजो जेको हूअं रिक्वायरमेंट हूंदियूं आहिनि। हाणे आउं चाहियां थो तकड़ि में आउं उन ते ॿुधाईंदो हलां। उन में पहिरीं त इहो आहे त तव्हांजो IELTS, इंटरनेशनल इंग्लिश लैंग्वेज टेस्टिंग सिस्टम, IELTS जो तव्हांखे एग्ज़ाम ॾियणो पवंदो। ऐं उन में तव्हांखे 7 बैंड खपे जेकॾहिं तव्हां फेडरल में अप्लाई करणु चाहियो था, 6 बैंड खपे जेकॾहिं तव्हां प्रोविंशियल में अप्लाई करणु चाहियो था। हिकिड़ो त इहो रिक्वायरमेंट थी। उनखां अलावा $12,000 तव्हांजा अकाउंट में तव्हांखे जस्ट शो करणा आहिनि, ॾियणा न आहिनि कंहिंखे बि। इहो ॿी रिक्वायरमेंट थी वई। उनखां पोइ अचो था पाण 3 ते, उहो इहो आहे त तव्हांजी रेज़्यूमे। छो जो रेज़्यूमे जेसीं ताईं तव्हां न ठाहींदो त उतां जे जेको एम्प्लॉयर आहे उनखे ख़बर न पवंदी त तव्हांजी केतिरी वर्थ आहे। छो जेको बि तव्हांजो एक्सपीरियंस आहे दुनिया में या तव्हांजी कंट्री में, त उहो तव्हांजे हुन CV या रेज़्यूमे ते ई हिकिड़े तरीक़े सां लिखियलु हुजे त जीअं उहो मार्केट में मैनेजर्स खे ख़बर पइजी वञे। इहो थी वई। अच्छा, उनखां पोइ 3 जेको रिक्वायरमेंट आहे उहो इहो त तव्हांजी एटलीस्ट बैचलर्स थियलु हुजणु खपे। पोइ इंजीनियरिंग जी हुजे, मेडिकल जी हुजे, लॉ जी हुजे। मुख़्तलिफ़ साल में मुख़्तलिफ़ स्ट्रीम्स अहिड़ी हूंदियूं आहिनि जंहिंमें उन्हनि खे इलेक्ट्रिकल इंजीनियर्स खपंदा आहिनि, मैकेनिकल इंजीनियर्स खपंदा आहिनि, सिविल इंजीनियर्स खपंदा आहिनि, डॉक्टर्स खपंदा आहिनि, डेंटिस्ट खपंदा आहिनि, लीगल ऑफिसर्स खपंदा आहिनि। सो उहो हर साल वेरी करे थी। हिकिड़ो त इहो थी वई। अच्छा, हाणे इहो जॾहिं स्कॉलरशिप तव्हां जॾहिं इमिग्रेशन जे लाइ अप्लाई कंदो त उन में उन्हनि जो हिकिड़ो एक्सप्रेस एंट्री नाले हिकिड़ो प्रोग्राम आहे। उन में तव्हां जॾहिं अप्लाई मिसाल तौरु अॼु कई त हू 12 महीननि जे अंदरि तव्हांजे डिसीशन ॾेई छॾींदा। माना जेकॾहिं तव्हांजा सभु डॉक्यूमेंट्स रेडी आहिनि, HEC जी वेरिफिकेशन तव्हांजी डिग्री जी थियलु हुजे, तव्हांजे अकाउंट में $12,000 हुजनि, तव्हांजो IELTS थियलु हुजे, इहे सभु शयूं जॾहिं तव्हां गॾु करे अप्लाई कंदो इमिग्रेशन जे लाइ, त उहो 12 महीननि जे अंदरि तव्हांजो जवाबु अची वेंदो ऐं पोइ तव्हां मूव करे सघो था कैनेडा। अहिड़े तरीक़े सां ऑस्ट्रेलिया इमिग्रेशन जेको थोरी क़दुरनि टफ आहे जेकॾहिं पाण कंपेयर कयूं ऑस्ट्रेलिया ऐं कैनेडा खे, त उन में तव्हां अप्लाई करे सघो था। डाड स्कॉलरशिप वठी ऐं पोइ वरी तव्हां जर्मनी में मास्टर्स करण खां पोइ उते तव्हां वर्क परमिट जे लाइ अप्लाई करे सघो था। सो काफ़ी घणियूं रस्ता ऐं राहूं आहिनि। मेन शइ इहो आहे त असांजो नौजवान जेको आहे उहो केतिरो फोकस्ड आहे पंहिंजे कैरियर में ऐं केतिरो सीरियस आहे।
बिल्कुलु सही। अच्छा, मां हिकिड़ी ॻाल्हि कई त जॾहिं हितां जा नौजवान एब्रॉड जॉब लाइ वेंदा आहिनि या स्कॉलरशिप लाइ या MS लीडिंग टू PhD वग़ैरह, उन्हनि खे बॉन्ड साइन करायो वेंदो आहे। HEC, सिर्फ़ु HEC करणु। बॉन्ड HEC जेको फुल ब्राइट स्कॉलरशिप, राइट? उन खां पोइ बि नौजवान मोटंदा कोन आहिनि जी, ख़ासि क़दरनि ईअं ई आहे, मोटंदा कोन आहिनि। जी। अभी इहो सम्झो था त असांजे पाकिस्तान जो ई नुक़सानु आहे, असांजी वर्क फोर्स होॾां ट्रांसफ़र थिए थी, असांजी क्रीम ॿार हितां वञनि था, असांजो मुआशी हालात जंहिंमें असांजे नौजवाननि जो तमामु घणो किरदारु आहे, ऐं असीं पंहिंजो ई असासो ॿाहिरि मुल्क मोकिलियूं था। राइट। हाणे हिन में 2 स्कूल ऑफ थॉट्स आहिनि। हिकिड़ो जीअं तव्हां ॻाल्हि कई त ब्रेन ट्रेन थिए थो। इवन मूंखे बि आउं पंहिंजी ॻाल्हि कयां, मुंहिंजो दोस्त आहे मैक्स मेमण कैनेडा में। असां जेके नौजवान खे हिमथाईंदा आहियूं त ॿार स्कॉलरशिप अप्लाई कयो, इमिग्रेशन करायो, असां ते बि इल्ज़ाम लॻंदो त यार तव्हां ब्रेन ट्रेन था कयो, नौजवाननि खे वठी था वञो, हीअं फलाणो। त आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जॾहिं तव्हांजी स्टेट तव्हांजे नौजवाननि जे लाइ मौक़ा फ़राहम न कंदी, त पोइ मुंहिंजे हिसाब सां नौजवान जेकॾहिं ॿाहिरि वञे थो त उहो बि हुन मुल्क जी शनाख़्त आहे ॿाहिरि। ऐं ॿाहिरि जॾहिं उहो कमाए ऐं पैसा वापसि पंहिंजे मुल्क मोकिले थो, पंहिंजे माइटनि खे, पंहिंजे पेरेंट्स खे, त उहो रेमिटेंस जी सूरत में तव्हांखे हेल्प करे पियो, तव्हांजे मुल्क जी इकोनॉमी खे सपोर्ट करे पियो। सो हिकिड़े हिसाब सां इहो बि आहे त भई तव्हां जॾहिं ॿाहिरि नौजवाननि खे सुठा मौक़ा मिलनि था त हू डेफिनेटली प्रिफर कंदो ॿाहिरि वञणु, छो जो हिते न, हिकिड़े पहिरीं ॻाल्हि आहे त हिते इंडस्ट्री कोन्हे असांजे मुल्क में। अच्छा, ॿियो नौजवान जे लाइ मौक़ा कोन्हे। अच्छा, गवर्नमेंट एतिरो गवर्नमेंट ऑफिसरी पहिरीं त ॻाल्हि आहे त तमामु लिमिटेड सीट्स हूंदियूं आहिनि, ऐं ॿियो हुन में एतिरियूं इंसेंटिव्स बि कोन्हनि, एतिरियूं पघारूं बि कोन्हनि, ऐं न ई असांजे मुल्क जा अहिड़ा हालात आहिनि, पॉलिटिकल अनस्टेबिलिटी आहे, इकोनॉमिक कंडीशन तव्हांखे ख़बर आहे, मज़हबी इंतिहा पसंदी आहे, इहे 4-5 मसइला अहिड़ा आहिनि जंहिंजे करे असांजो नौजवान हितां जो बेज़ार थी पोइ निकिरे थो। ऐं मुंहिंजे हिसाब सां जेकॾहिं हिकिड़ो नौजवान जंहिंखे सुठी अपॉर्चुनिटी मिले थी ॿाहिरि, पोइ मिडल ईस्ट हुजे, यूरोप हुजे, अमेरिका हुजे, कैनेडा हुजे, त उनखे वञणु खपे। ऐं हू वापसि नथो अचे, उहो उनजो बि रीज़न इहो ई आहे त मुल्क में अनस्टेबल कंडीशन्स आहिनि, नौजवान जे लाइ मौक़ा कोन था ॾिना वञनि, इन करे हू वापसि नथा अचनि। पर मुंहिंजे हिसाब सां ॿाहिरि वञणु इन करे ज़रूरी आहे छो जो जॾहिं तव्हां दुनिया एक्सप्लोर कंदो, तव्हांखे हिकिड़ो एक्सपोजर मिलंदो, त पोइ तव्हां जॾहिं उते 4 खां 5 साल गुज़ारींदो, उन में हिकिड़ो त तव्हां इकोनॉमिकली स्टेबल थींदो, पंहिंजे मुल्क खे बि रेमिटेंस जी सूरत में तव्हां पैसा मोकिले ॾींदो, ऐं 4-5 सालनि खां पोइ जेकॾहिं तव्हां मुतमइन न आहियो त पोइ तव्हां वापसि अची पंहिंजे मुल्क जी ख़िदमत करे सघो था। सो इन हिसाब सां आउं नथो सम्झां त नौजवाननि खे इहो चवणु त भई तव्हां ॿाहिरि वञो था सॼी क्रीम मुल्क जी ख़तमु थी, छो जो ख़ैरनि सां असांजी पॉपुलेशन 60% असांजा नौजवान आहिनि। सो एॾी वॾी पॉपुलेशन जो तइदादु आहे, जेकॾहिं उन में को 2-4 लख ॿाहिरि हलिया विया त उन में पाकिस्तान जी शइ ते को असरु कोन पवंदो। दैट्स व्हाट आई थिंक। बिल्कुलु ठीकु। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि, फॉर एग्ज़ाम्पल असांजो पास आउट थियल छोकिरो, उनखे हिते बि नौकिरी मिले थी ऐं हितां नौकिरी सुठी करे पियो, सुठी कंपनीअ में, वेल रेप्यूटेड कंपनीअ में करे पियो, पर तॾहिं बि उन हूंदे बि ॿाहिरि अप्लाई करणु थो चाहे, इन जे पुठियां के ख़ासि रीज़न्स आहे? बिल्कुलु आहे। हितां जो मिसाल आहे तव्हांखे, मूं 1-2 महीना के इलेक्ट्रिक में कमु कयो आहे, KEC पाण ॻाल्हि कयूं जी, कंपनी जो ख़ैर नालो न खणणु खपे, पर बहरहाल हितां जी डिस्ट्रीब्यूशन कंपनी। सो उन में कमु करण जे दौरान मूंखे यादि आहे त हितां जे नौजवाननि खे जेको हू पघार ॾींदा आहिनि, उहो ॾींदा आहिनि स्टार्टिंग में 60 खां 70 हज़ार रुपया। ठीकु आहे। हाणे जेकॾहिं कैनेडा जी पाण ॻाल्हि कयूं त कैनेडा में जेको फ्रेश ग्रेजुएट निकिरे थो, इंजीनियर्स जी पाण ॻाल्हि कंदासीं, ऐं डेफिनेटली इंजीनियर आहियां, त हुते हुनजो पघार हूंदो आहे $4 खां $5,000। दैट मीन्स 10 लख रुपया। ठीकु आहे, 9 खां 10 लख रुपया। हाणे हिकिड़ो नौजवान जंहिंखे 80,000 मिलनि था पाकिस्तान में, उहो हिते नौकिरी कंदो या उते कंदो जिते 10 लख रुपया मिलंदा? ऑब्वियसली उते ई कंदो। ठीकु आहे। सो हिकिड़ो त इहो डेफिनेटली पैसनि जो आहे मसइलो, त उते अपॉर्चुनिटीज़ वधीक आहिनि, उते जेको आहे सो तव्हांजो पघार वधीक आहे, उते तव्हां पंहिंजो कैरियर फ्लरिश करे सघो था। सो इहे 2-टे शयूं आहिनि जंहिंजे करे डेफिनेटली नौजवान जेको आहे हितां जो उहो अट्रैक्ट थींदो आहे ॿाहिरि में। ऐं ॿाहिरि लाइफ स्टाइल बि बहितर आहे, लॉ एंड ऑर्डर सिचुएशन सुठी आहे, कानून जी पासदारी आहे उते वधीक, ऐं मौसम बि क़दरनि सुठो आहे। सो इन जे करे नौजवान जेके आहिनि उहो क़दरनि ॿाहिरि वञण ऐं ॿाहिरि कमु करण खे प्रेफर कंदा। बिल्कुलु ठीकु। नाज़रीन, वञो त केॾा रहिजो, असां मिलूं था हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ।